जे पाण सब जेके भी आहियूं पंहिंजो पाण खे ॾिसूं, जेके भी आहियूं असां सभु सॼो ॾींहुं ॾींहुं राति छा कंदा, सॼो वक़्तु जेको भी आहे असांजो छा में गुज़रंदो आहे। तकरीबन असांजे घर जेके भी आहिनि, कोई भी घर में छोकिरी हुजे औरत हुजे, वॾी हुजे नंढी हुजे, कोई भी हुजे, तकरीबन सभई डॉक्टर भी, एक भी मरीज कोन्हे, जेके ही आहे। ऐं ॿार नौजवान जेके भी आहिनि, ज़्यादातर असां ॾिसंदासीं साहब कंपनी कचहरी वारा, सभु ॻाल्हियुनि वारा, ॿार खणण वारा, धोइण वारा मिलंदा। ॾिसंदासीं जेके आहिनि घर में ॾिसूं, जेको ॾिसूं बधाई हुजे कचाई हुजे, सभई ईअं डॉक्टर ने हिकिड़ो करेलो खणी दियो, ऑपरेशन उनखे चीरी दियो, चीरे करे उनजा आंड्रा ओझरियूं सभई कर दियूं, जेके भी अंदरि अथव साफ़ करे, भई ऑपरेशन करे नए सिर के चङो भलो भरी दियूं, जेके भी आहिनि अलाए मसाला कीमा अलाए छा छा विझी करे, जेके भी आहिनि सब्जियूं दाला विझी 2-3 कलाक उल्टा पर ठाहिण में लॻंदा आहिनि, जेके मज़ो वरी अंदरि पवंदा, जीअं डॉक्टर पंहिंजी मशीनरी सॼी तयारु कंदा नी, वरी पूरी करे वरी पिछाड़ी में वरी गॾु करे वरी सुई धाॻियूं खणंदियूं, वरी पेट सिबंदियूं, जेके भी आहिनि जे ॿार डिलीवरी खां पेट ऑपरेशन खां पोइ सिबंदियूं, सॼे करेले खे सिबी करे पूरो कंदियूं, जेके भी आहे तक़रीबन 3 खां 4 कलाक प्रोसेस हले थियूं छड़ो करेले ते। सभई पढ़े वाणियूं सभई डॉक्टर थी विया आहिनि, जेके भी आहे। कंहिंखे लूणु बुरकी ॾियो, कंहिंखे मिर्च हण ॾियो, कंहिंखे चाश में धोई ॾियो, सॼो तयारु करणु बणाइण खां सवाइ बाक़ी थींदो छा आहे, सॼो ॾींहुं सॼो छा में वेंदो आहे। ॿियो कहिड़ो कमु हूंदो आहे घर में, जेको भी आहे अचूं मां सॼी राति वेही करे महफ़िल, कंहिंजी गिला कंदासीं, किथे वेहींदासीं, जॾहिं घर में यको लूणु ऐं मिर्चा बुरकण खां सवाइ बाक़ी कुझु भी न हलंदो, चीर फाड़ खां सवाइ कुझु भी न हलंदो, सभु कुझु उबतो हलंदो, उते असांजी ज़बान कहिड़ी हलंदी। वेहींदासीं, कंहिंखे निशानो बनाईंदासीं, कंहिंजी गिला कंदासीं, कंहिंखे उछालींदासीं, कंहिं चङे खे चङो सम्झंदासीं न त चङाई खणंदासीं केॾी, चङाई खणंदासीं न चङा थींदासीं कॾहिं। जंहिं ॾींहुं चङाई जो मंदाई ॻोल्हणु शुरू कंदासीं ऐं मंदाई मां चङाई ॻोल्हणु शुरू कंदासीं, ग़लति पाण कंदासीं, ग़लति चङे खे चवंदासीं। त उते असांजो जीवन छा हाल आहे, असांजा जेके भी ख़र्चा आहिनि, जेतिरी भी कमाई आहे, जेतिरा भी हॾ हणंदा
जेकॾहिं असांजे जीवन में जो मिसयूज़ निकिरे थो, अजायूं चीज़ूं निकिरनि थियूं, बाक़ी असां वटि कहिड़ो आहे जेके कंहिं चीज़ जी कमी आहे? न कंहिं घर में कमी आहे, न कोई तकलीफ़ आहे, न कंहिं जॻह जी कमी आहे, न कंहिं ॿार जी पढ़ाई जी कमी आहे, न खाधे जी कमी आहे, न हथ कंहिंखे फैलाइण जी कमी आहे असां वटि। जेकॾहिं कमी आहे त पंहिंजूं जेके कमज़ोरियूं, पंहिंजूं कोताहियूं असां में उहा कमी आहे। असांजो सभु कुझु शोबाज़ी ॾेखारण में सभु कुझु उनमें त वेंदो आहे, बाक़ी छा में वेंदो आहे? असां जेके बि आहियूं ऐं वरी उनखे पैदा करण जे लाइ, ग़लति चीज़ुनि खे हासिलु करण जे लाइ असां ग़लति हथ कंदा बि इस्तेमालु कंदा, ग़लति तरीक़ा बि ॻोल्हींदा आहियूं कमाई जा, ग़लति अंदाज़ बि अपनाईंदा आहियूं, ऐं पोइ असांजो पूरो जीवन उनमें पूरो थी वेंदो आहे, असांखे पतो बि न पवंदो आहे। असांखे ख़बर बि न पवंदी आहे असां कयोसीं छा। असांजो ॾींहुं बि वेंदो आहे, असांजी राति बि वेंदी आहे, असांजी दिलि बि वेंदी आहे, असांजो दिमाग़ बि वेंदो आहे, असांजी सोच बि वेंदी आहे, असांजा उबता अंदाज़ बि सभु थींदा आहिनि। असां सभु कुझु पंहिंजो विञाए करे वेही रहंदा आहियूं, असांखे पतो बि कोन्हे पवंदो। पर जॾहिं असां आत्मिक उन्नति तरफ़ ईंदा, असां पंहिंजे अंदर खे जाॻाईंदा, उन सच साईं जी दामन में ईंदा, थोड़ो उसके प्रकाश रोशनी मिलंदी आहे, तो हकीकत में असांखे पतो पवंदो आहे, ओहो हकीकत में जेके मां यको नांग सम्झो आहे नोड़ी आहे। असां नांग जे ख़ौफ़ खां पंहिंजो पाण खे ॾकाए रखियोसीं, शायदि समाज में पोइते रहंदासीं, कुझु थींदो, पर हकीकत में जॾहिं कमियूं ऐं ख़राबियूं छॾिबियूं नी, त पोइ असां हर तरह सां वधणु शुरू थींदा। असां जिस्मानी तरह हुजूं, असां में ग़लति चीज़ूं निकिरनि, असांजी बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं, असांजो क्रोध सार जलन ख़तमु थिए, असांजा सभु दुख दूर दर्द ख़तमु थींदा आहिनि, असांजा अजाया ख़र्चा ख़तमु थियनि, असां अमीर बणजणु शुरू थी वेंदा, असां अजायो विञाइणु छॾूं, असांजा ॿार सुठो पढ़णु शुरू कंदा आहिनि, असां ग़लति अंदाज़ अपनाए छॾूं, असांजा ॿार असांखे ॾिसी करे संस्कार वठणु शुरू कंदा आहिनि, इख़लाक़ गुण सिखणु शुरू कंदा आहिनि। जॾहिं असां थोरो ग़लति थींदासीं, ॿारनि खे छॾे ॾींदा, अॻिते हली करे ॿार बि ओड़ा थी वेंदा आहिनि, सॼी उमिरि असांजी ज़िंदगी हेॾे होॾे थी वेंदी आहे, असां सभु ख़तमु थी वेंदा आहियूं, असांखे पतो ई न पवंदो आहे, सभु पंहिंजो पाण खे पूरो करे रखंदा। असांजी ज़िंदगी खाधे पीते जिस्म को सवाइ ॿियो आहे छा? असां पंहिंजे अंदर खे भुलिजी चुका आहियूं।
ॻाल्हियूं कंदासीं, लेकिन हक़ीक़त में त जीअं असां पंहिंजी असलियत खे सम्झो, असां पंहिंजे जीवन खे बहितर अंदाज़ ॾियो, इन्ही जे करे इहे सच साईं जी दावत में ईंदा। पाण सभु SSD 40 साल में हलूं था। जेकॾहिं असां 40 में ईंदासीं, 40 रखंदासीं, असांजूं केतिरियूं ख़राबियूं ख़तमु थींदियूं। सभ खां पहिरीं असांजा ग़लति खाधा पीता ख़तमु थींदा आहिनि। असांजो घर पंहिंजो थियणु शुरू थींदो, असां घर जो खाधो खाईंदासीं। जेको असां ॿियनि जी गिला कंदासीं, ॿियनि तरफ़ वेंदासीं, मालिक तरफ़ वधणु शुरू कंदासीं। जेको ॾींहुं राति ग़लति हथकंदा इस्तेमालु कंदासीं, मालिक जी रहमत में, अरदास में, धुड़ीसाम में, चङाई में ईंदासीं। असांजो जीवन बिल्कुलु हिकदमि नेगेटिव थी वञे, पॉज़िटिव थी अचणु शुरू थी वेंदो, असांखे पतो बि न पवंदो। असांजो सभु कुझु बदिलजणु शुरू थी वेंदो। ऐं असांजो टेंशन, तनाव, डिप्रेशन, इम्प्रेशन, एंज़ाइटी आहिस्ते आहिस्ते दूर थियणु शुरू थींदी। छाकाणि असांजा कर्म जेके आहिनि उबते वञो सुबता थियणु शुरू थी वेंदा। असांजो सार, जलन, क्रोध दूर थियणु शुरू थी वेंदो। असां जेको अजायो वेही करे कंहिंजी कंपनी करूं, कंहिंजी गिला करूं, उहे जेका असां मालिक जी रहमत में वेठा हूंदासीं, असांजो जीवन बदिलजणु शुरू थी वेंदो।